अस्सलाम वालेकुम। आऊं अब्दुल गफ़ार। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी मोहब्बतुनि में असां हाज़िर आहियूं हिकु नए वीडियो सां गॾु। उमेद आहे तव्हां ॿाहिरि ख़ुशि हूंदव। ही बुक आहिनि ऐं उन्हनि जा राइटर जेके से तव्हां ॾिसी सघो था स्क्रीन ते। काफ़ी अहिड़ा बुक आहिनि जिन जे फ्रंट पेज ते लिखियलु हूंदो आहे राइटरनि जो नालो। हाणे सभिनी बुकनि खे त असां हिन वीडियो में जेको सो खोले नथा ॾिसी सघूं राइटर्स जेके आहिनि उन्हनि जा। बहरहाल साइड ते जिन जिन जा बि नाला आहिनि लिखियलु आहिनि, असां वीडियोज़ भरियूं पिया जेके साइडनि ते उन्हनि जा नाला आहिनि राइटरनि जा, उहे तव्हां ॾिसी सघो था। बाक़ी इंशाल्लाह मौक़ो मिलियो त वरी बि इहे किताब जेके आहिनि त इन्हनि खे वरी खोले हिननि जा नाला जेके आहिनि जेके नथा ॾिसण में अचनि उन्हनि खे वरी ॾिसी वठंदासीं। फ़िलहाल तव्हांजे दोस्तनि जी नज़र में ही वीडियोज़ असांजा उमेद आहे इंशाल्लाह कारामत साबित थींदा ऐं तव्हां मां उमेद आहे त भरपूर मोट ॾींदव इंशाल्लाह। इंशाल्लाह अल्लाह ताला चाहियो त ये असांजी कोशिशि आहे, हिकिड़ी नंढी कोशिशि, सिर्फ़ु कोशिशि आहे। उमेद आहे त ही कोशिशि असांजी कामयाबु थींदी।